नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़ ऐं आवां जी होस्ट हिबा नवाब। ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी मोहम्मद कबीर मां मौला बख्श जी हीअ रिपोर्ट। ॻोठ गाही खान जलबाणी जो रहवासी गुलाम हैदर मल्लाह सोटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब में अची दाहिंदे चयो त मुंहिंजे सोटनि इस्माइल मल्लाह, इम्तियाज़ मल्लाह, सिद्दीक़ मल्लाह ऐं ख़ालिद मल्लाह घर में गैर मौजूदगी दौरान घर में घिड़ी कखावन घरनि खे ड्राहे पट करे सॼो सामान खणी विया। मां अहिड़ी दांह ॻोठ जे चङनि मर्दनि खे ॾिनी जिन खे बि सोटनि ॿुधो अणॿुधो करे छॾियो। जॾहिं त हुन वधीक चयो त मां SSP नौशरो फिरोज़ खे दरख़्वास्त ॾिनी आहे पर को बि दाद फरियाद नथो करे। गुलाम हैदर रोईंदे मीडिया खे ॿुधायो त सोट वॾा ज़ालिम ऐं क़ुरानी आहिनि। मुंहिंजे पीउ जे प्लाट ते ॾाढ सां कब्ज़ो करे विया आहिनि ऐं लखनि रुपयनि जो सामान बि खणी विया आहिनि। हुन DIG नवाब शाह, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि आला इख्तियारनि खे अपील कई आहे त इम्तियाज़, इस्माइल, सिद्दीक़ ऐं ख़ालिद मल्लाह खां प्लाट ऐं सामान वापसि कराए मूं सां इंसाफ़ कयो वञे। हाणे मां डिलीवरी मसलो मुंहिंजा घर ते कब्ज़ो करे आया सामान सॼो खणी आहिनि, बैटरियूं आहिनि, पखा आहिनि, बेतियूं आहिनि, हंध टपड़ हर शइ मुंहिंजा खणी आया। मुंहिंजी अपील आहे मूंखे सामान ॾियो वञे। SP साहब ॾे बि मां वियो हुअमि, 2 माण्हू SP साहब बदिराया, उहे बि मुंहिंजा छुटी आहिनि पर मुंहिंजो मालिकी नथी थिए। मुंहिंजी अपील आहे मूंखे सॼो सामान ॾियो वञे। मुंहिंजो जेको आहे